नासिन ठटे वेझो कींजर थाणे ते अदालती छापो हयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठटे मां जिते कींजर थाणे ते अदालती छापो हयो वियो आहे। छापे दौरान नाहक बांदी बणायल 2 नौजवान बाज़ियाब कराया विया आहिनि। सेशन जज ठटो जे हुकुम ते रेड कमिश्नर ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट ठटो कींजर थाणे ते छापो हयो आहे। छापे दौरान नाहक बांदी बणायल 2 नौजवाननि खे बाज़ियाब करायो वियो आहे। छापे दौरान 5 ॾींहनि खां नाहक बांदी बणायल 2 नौजवाननि अज़ीम गंदरो ऐं संदसि भाइटे इमरान खे बाज़ियाब करायो वियो। कींजर थाणे ते अदालती छापो हयो वियो, जंहिं दौरान नाहक बांदी बणायल 2 नौजवाननि खे बाज़ियाब करायो वियो। सेशन जज ठटो जे हुकुम ते रेड कमिश्नर ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट ठटो कींजर थाणे ते छापो हयो। छापे दौरान 2 नौजवाननि खे बाज़ियाब करायो वियो। छापे दौरान 5 ॾींहनि खां नाहक बांदी बणायल 2 नौजवाननि अज़ीम गंदरो ऐं संदसि भाइटे इमरान खे बाज़ियाब करायो वियो। कींजर थाणे ते अदालती हुकुम ते छापो हयो वियो। छापे दौरान नाहक बांदी बणायल 2 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो। सेशन जज ठटो जे हुकुम ते रेड कमिश्नर ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट पारां छापो हयो वियो। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब ब्रोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे जे जुडिशियल मैजिस्ट्रेट रेड कमिश्नर जेके सेशन जज ठटो जे हुकुम ते मुक़ररु कयो वियो हो, जंहिं छापो हयो आहे कींजर थाणे ते। कींजर थाणे में 5 ॾींहनि खां नाहक बांदी बणायल जेके आहिनि चाचो ऐं भाइटियो, उन्हनि खे आज़ादु करायो वियो आहे। मोहम्मद अज़ीम गंदरो ऐं संदसि भाइटे मोहम्मद उमरान गंदरो खे बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं SHO जेको कींजर आहे अब्दुल हक ॿारड़, उनखे सेशन जज ठटो जी अदालत में सुभाणे पेश थियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जेका वकार अली गंदरो जंहिं दरख़्वास्त ॾिनी हुई सेशन जज ठटो खे, 5 ॾींहनि खां नाहक बांदी संदसि चाचे ऐं हुनजे भाइटे खे नाहक बांदी बणाए पुलिस तशदुद निशानो बणाए रही आहे। ऐं कंहिंसां मथां को बि केस न आहे। जंहिंखां पोइ सेशन जज ठटो जे हुकुम ते जुडिशियल मैजिस्ट्रेट ठटो जी अदालत छापो हयो आहे कींजर थाणे ते, ऐं 2 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जिन जे ख़िलाफ़ को बि केस दाख़िल थियल न हो। 2 जी बाज़ियाबी खां पोइ SHO कींजर खे जेको आहे सुभाणे सेशन कोर्ट ठटो में पेश थियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। जी महबूब रोही, तफ़सील लाइ महिरबानी। कंदकोट मां अपडेट कंदासीं।